न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। NCPCL मारवी तरफ़ां भारत की राजधानी दिल्ली में प्रेस क्लब ऑफ इंडिया में क़ौमी सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश ऐं दिल्ली जे अदीबनि, कलाकारनि ऐं सिंधियत प्रेमियुनि शिरकत कई। नओ न्यापो चैनल सां जेके नवां सब्सक्राइबर जुड़िया आहिनि, तिनजी असीं दिली आजिया कयूं था। अव्हांजो साथ ऐं सहकार असांजी रहनुमाई कंदो। सिंधी ॿोली, इल्मु, अदब ऐं कल्चर ते 185 खां मथे वीडियोज़ जेको आहे नओ न्यापो में असां अपलोड कया आहिनि। अॼु जे नओ न्यापो प्रोग्राम में पेन सां पार्टीशन उन्मान वारे प्रोग्राम में मध्य प्रदेश भोपाल जी कविता ईसराणी जो यादगार वीडियो अवां सां वंडे रहिया आहियूं। कविता ईसराणी सुठी कंपेयर, समाज सेविका, नाटककार ऐं सिंधियत जी हलचल सां जुड़ियल रही आहे। विरांगे जे दर्द ते इज़हार कंदे फरमायो, मज़हब जे नाव ते बीछो पैदा कयो वियो। को वक़्तु हो जो सिंधी सॾाइण खां किनारो कंदा हुआ, पर हाणे उहो वक़्तु न रहियो आहे। पेन सां पार्टीशन जे मौक़े ते कविता ईसराणीअ जेके सेमिनार में वीचार ज़ाहिर कया, अॼु नओ न्यापो में अवां सां वंडे रहिया आहियूं। साईं झूलेलाल ऐं मां सरस्वती जे चरणनि में मुंहिंजो नमन। ॿ सिटूं तो यादि अचनि। मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया, मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया, शेखियूं पीरियूं बुज़ुर्गूं बेहद भुलाया, आॾो की न आया अकुल वारा इश्क में। हिकु हिंदू ॿियो मुसलमान, हिकु हिंदू ॿियो मुसलमान, विच विधाऊं वे अंध ऊंध न रहे, तिन खे सच चवंदो केर, त रब मिड़ियुनि में हिकिड़ो तंहिं में फंद न फेर, तंहिं में फंद न फेर। दीदीअ जेके बि ॻाल्हियूं पंहिंजे पेपर में रखियूं, उहे असांजे जीवन जूं, उहे असांजी ज़िंदगीअ जूं सचायूं आहिनि। असांजे बुज़ुर्गनि जूं, असांजे पूर्वजनि जूं सचायूं आहिनि। हिननि सूरनि जी, हिननि पीढ़ाउनि जी जंहिंजो ज़िक्र कयो वियो, इहे सूर त नज़र आया, इहे जो फिज़िकली ॾिखे, जो जेको सूर, जेके फेस जेके साम्हूं नज़र आया, उहे सूर पाओ। पर उस दर्द का क्या, उन्हनि सूरनि जो छा जेके नज़र ई न आया। चवंदा आहिनि जंहिं क़ौम वटि पंहिंजी ॿोली न हूंदी आहे, पंहिंजी संस्कृति न हूंदी आहे, उहा क़ौम दुनिया के नक्शे का नेस्तनाबूद नहीं लेती है। हमारी सिंधी कौम के साथ ये साजिश किसी हमारे वक्ता ने इस शब्द का इस्तेमाल किया, ये साजिश की गई हमारे साथ। वास्तविकता त इहा ई आहे, सच्चाई त इहा आहे, साजिशूं त थियूं। किथे असांजे पंहिंजे नेताउनि जा लालच, गांधी, महात्मा गांधीअ चयो हो कि पाकिस्तान मुंहिंजे लाश ते ठहंदो। पाकिस्तान ठाहियो, उनजो असांखे कुछ दुख कोन्हे। सॼो हिंदुस्तान, सॼो भारत जंहिं वक़्त ते आज़ादीअ जो जश्न पियो मनाए, असांजे लाइ उहा आज़ादी न हुई, असांजे लाइ उहो आज़ाद हो। अहिड़ो आज़ाद जेको असांजे आत्माउनि खे दुखी करे वियो। असांजे शरीर के नुकसान, फिजिकली हमको जो नुकसान हुआ उसको तो एक तरफ रखिए, असांखे जेको सूर असांजी आत्माउनि ते ॾिनो पियो, उन सूर खे असां अॼु ताईं पैदा भोॻियूं। उन सूर खे ईअं पैदा भोॻियो कि अॼु भी असांजा जेके सिंधी भाउर भेनर सिंध मां अचनि था, बीना जी ने बहुत जिक्र किया कि सिंधी नाबालिग लड़कियों को किडनैप कर लिया जाता है। यह शय अॼु भी सिंध में पैदी थी। 2012 में मां सिंध में वियमि। आज हम में से कोई किसी को अगर बोलेगा कि सिंध जाइए, पाकिस्तान जाइए, एक हाँ नहीं बोलेगा। मुझे तो कोई रहन के ना वञण लाइ चए ना, मां तॾहिं बि न वेंदमि। ये दिल से जुड़े हुए थे, दिल सां जुड़ियल हुआसीं, इन करे हिकु भेरो इच्छा हुई कि सिंध जी मिटीअ खे हथ लॻाए अचूं, मथे ते लॻाए अचूं। तंहिं करे हिकु भेरो 2012 में वियमि ऐं हुन हिकु प्रवास में असां ॾिसी आयासीं कि सिंध जी हालत छा आहे, पाकिस्तान जी हालत छा आहे। त अॼु असां केर बि हुते वञणु न चाहींदासीं, त जिते आहियूं, हा पंहिंजी धरतीअ जे वञण जो ॾुख आहे, उहा पीड़ा आहे। बाक़ी किडनैप्स
उते इहा स्थिति अॼु बि पई हले, छोकिरियुनि खे किडनैप अॼु बि थो कयो वञे, छोकिरियुनि ते जेको अत्याचार आहे उहो अॼु बि हले पियो थो। मध्य प्रदेश सवां आया हिंदुस्तान जे दिल्लीअ खे बि दिलि चयो वेंदो आहे ऐं केंद्र जेको आहे उहो मध्य प्रदेश आहे। हिन वक़्तु जेके सिंध मां अचनि था हिते मुहाज़िर ठही करे, जिनखे असां जेको बि नालो चऊं था, मूंखे त लॻंदो आहे असांजा पंहिंजा आहिनि ऐं उन्हनि सां जॾहिं बि गॾिजंदा आहियूं त ॿियो कुझु न, हिकु जेको असांजो क़ौम जो रिश्तो आहे, दिलि जो रिश्तो आहे, उहो ई महसूसु कंदी आहियां। त मध्य प्रदेश में अगरि असां ॾिसूं हिन 7 ॾहाकनि खां वधीक वक़्तु थी वियो, इन वक़्त में 65,000 जे आसपास सिंधी आया आहिनि हुतां। थोरो पंहिंजो पैसो बि खणी आया आहिनि, पर उन्हनि जूं जेके दिक़तूं आहिनि, जेके समस्याऊं आहिनि, उहे उते जी उते आहिनि। उन वक़्त जो ॾिनल घर, आज भी मेरा वो घर लीज पर ही है, इसके पट्टे नहीं मिल पाए। तो ये जो चीज़ें जो हम आज तक भुगत रहे हैं सिंधी कौम के लोग, हिंदुस्तान में जेके पाकिस्तान में जेके सिंधी अॼु बि अचनि पिया था, इंदौर में मैक्सिमम संख्या में आहिनि। जी पुठियां वेठा आहिनि असांजा भाउर भेनर। त इंदौर हिकु अहिड़ो शहर आहे जिते जजे अंदाज़ में पाकिस्तान में आयल सिंधी बसिया आहिनि, पर उन्हनि जे घरनि में वञी ॾिसो, उन्हनि जूं दिक़तूं उते ई बरक़रार आहिनि, उहे सूर अॼु ताईं न विया आहिनि। तो मुझे चवण जो खाली मतलब इहो आहे, खाली मां इहो थी चवणु चाहियां कि एक तकलीफ होती है, एक शरीर में कोई बीमारी लगती है, कोई आपदा आती है, तो एक वक्त होता है, इतने वक्त में उस चीज का दर्द खत्म हो जाएगा, उस चीज की पीड़ा खत्म हो जाएगी, आप मुक्त हो गए उस चीज से। लेकिन हमारा दर्द ऐसा है, हमारे दर्द की इंतहा ये है कि वो दर्द कभी खत्म नहीं होगा। सूर के असां कॾहिं ख़तम ई नथा करे सघूं। कारण उहे ई आहिनि कि सरकार जो सहयोग कोन्हे। हर कार्यक्रम में जॾहिं नेता अचनि था वॾनि कार्यक्रमनि में, उहे चवंदा आहिनि कि सिंधी त शाहूकार आहिनि, सिंधी त वॾे दिल वारा आहिनि। हमारे उस विरहांगा जिसको हम बोलते हैं, विभाजन की पीड़ा को बोला जरूर जाता है, उसका जिक्र जरूर किया जाता है, लेकिन उस विभाजन से जो हमें तकलीफें मिली हैं, जो हमारी बेसिक, जो हमारी आधारभूत समस्याएं हैं, उसे दूर करने की कोई कवायद नहीं होती, कोई कोशिश नहीं होती। नागरिकता के लिए अभी भी हमारे जो एक्ट आ गया है, कोशिशें हो रही हैं, लेकिन जो बेसिक लेवल पर, जो ग्राउंड लेवल पर जो परेशानियां हैं, वो वैसे ही बरकरार हैं। अगर असां पंहिंजे समाज जी ॻाल्हि कयूं, अंदरूनी स्तर पर अभी भी अनभिज्ञता है, अभी भी ज्ञान की कमी है। सिंधीअ में पहाका हूंदा आहिनि न कि मथो हणी हणी थकिजी पिया आहियूं, पर नतीजा अञा नथा निकिरनि। बीना दीदी ने जो जिस तरह से अपने पेपर को रखा सामने, बरखा जी और मैं बैठे थे एंड वी वर गेटिंग गूज़बम्प्स की, लेकिन ऐसा कितने लोगों के साथ होता है। श्रीकांत जी जानते हैं, मेरी खुद की बेटी ने इस चीज़ पे रिसर्च की है, विभाजन के बाद जो सिंधीज आए हैं उनके साथ इंटरव्यूज और बहुत काम किया उसने। इस वक्त तो वो देश में नहीं है, लेकिन उसने बहुत काम किया इस पर, और उसको तभी पता चला जब उसने काम किया। अगर मैंने उसे किसी पर्टिकुलरली किसी चीज को घर में समझाया, तो कॉन्वेंट कल्चर इतना हावी है कि हमारे समझाने के बाद भी बच्चा समझने की कोशिश नहीं कर रहा। ऐसे कितने यूथ मिलेंगे जिन्हें हम, तो अभी एक बहुत लंबी लड़ाई है, और मुझे लगता है इस लंबी लड़ाई को लड़ने के लिए हम तैयार हैं। अब जरूरत इस बात की है कि हम एक सेकेंड लाइन तैयार करें। जब सिंध में असा आया थी, तो हम ये सोच के नहीं आए थे कि वापस नहीं जाएंगे। सबको ये पता था कि हमें तो कुछ दिनों में, ये तो एक हमला हुआ है, लड़ाइयाँ चल रही हैं, कुछ दिनों के बाद हम वापस जाएंगे और हम अपने मुल्क में, अपनी जमीन पर वापस लौटेंगे। हम जो सपना देखते हैं, मुझे नहीं पता कि ज्योग्राफिकली ये कैसे संभव होगा, पर कहते हैं कि हम जो बोलते हैं उसमें कभी कहीं ना कहीं माँ सरस्वती जुबान पे बसती है, और प्रधानमंत्री मोदी जी ने ये बात कही है। तो एक उम्मीद और एक सपना हम सभी को कायम रखना चाहिए, उसको बरकरार रखना चाहिए कि सह लिए दर्द, जितने सहने थे हमने खूब दर्द सह लिए, और फिलहाल तो हम ये सोचे कि हम जहाँ हैं वहीं सिंध है, और हम आज़ाद हिंदुस्तान के रहवासी थे, हैं और हमेशा रहेंगे। मैं आपने फिल्मों की बात की, आप तो कभी टेलीविजन पे एक सीरियल देखिएगा, कहाँ हम कभी हम, तो इस तरह का कोई सीरियल है, उसमें सिंधियों को जो पोर्ट्रे किया गया है बहुत अच्छा। अब चीज़ें बदल रही हैं,
अब परिवर्तन आ रहा है। हाँ, ये सच है कि हमारे बच्चों को खुद को सिंधी कहलवाने में अब से पहले, थोड़ा वक्त पहले तक दिक्कत होती थी, अपनी सरनेम हटा देते थे। तो मैं दूर क्या जाऊँ, मेरे परिवार से कुछ लोग जो बॉलीवुड में हैं उन्होंने अपने नाम बदले हुए, सरनेम हटा के अर्जुन। तो मेरी बहुत इस बात पे बहस भी होती है, डिस्कशंस भी होते हैं, लेकिन अब चीज़ें बदल रही हैं और हम उम्मीद को कायम रखें कि चीज़ें बदलेंगी और बदलने वाले हम लोग ही होंगे। तो यहाँ जितने लोग बैठे हैं, आप लोग जो यूथ बैठा है, कम से कम यहाँ जो बातें हो रही हैं इन बातों को आगे तक ज़रूर पहुँचाएं, ताकि हम एक प्राउड सिंधी फ़ख़ुर सां चई सघूं कि असां सिंधी आहियूं। और जेसि ताईं असां इहो फ़ख़ुर न महसूस कंदासीं, प्राउड न महसूस कंदासीं, तेसि ताईं शायद असां कम भी न करे सघंदासीं। तो गॾिजी चओ फ़ख़ुर सां कि असां सिंधी आहियूं। धन्यवाद कि तव्हां सभिनी ॿुधो, ऐं धन्यवाद राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जो, धन्यवाद मारवी जो, धन्यवाद बीना दीदी जो कि जिन मूंखे ही पंहिंजूं ॿ ॻाल्हियूं रखण जो मौक़ो ॾिनो। मूंखे ॻाल्हाइण लाइ ही विषय ॾाढो वॾो आहे, ॻाल्हियूं मां लिखी जेके आई हुअमि उहो हिकु अखर न ॻाल्हायो। पोपटी जी को समर्पित है ये कार्यक्रम, ये सेमिनार। तो पोपटी जी जैसे आज कई शख्सियतों की ज़रूरत हमारी सिंधी कौम को है, और मुझे लगता है हम में से ही बहुत लोग निकल सकते हैं। तो नई लाइन तैयार करनी है। बहुत बहुत धन्यवाद, प्रणाम आप सभी को।